नाज़ नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त सांगड़ में खबर ॾींदा सांगड़ ज़िले अंदर कोरोना के मर्ज़ तेजी से वधण लगो है। ज़िले अंदर 3 लहर में एक ॾींहं में कोरोना जा 50 नवा केस साम्हूं आया आहिनि, जॾहिं त ज़िले में कोरोना मरीजन जो अंग वधी 90 थी वियो है। कोरोना के मर्ज़ में मुब्तला मरीजन के आइसोलेट कयो है, जॾहिं त ॿिए पासे अॼु सांगड़ वासी HPL डिवाइस होल्डर सिकंदर पंवर कोरोना सवाल आॾाणो करे वियो है। जॾहिं सिहत खाते पारां जारी कयल कोरोना जे अंगनि अखर मूजिब सांगड़ में 15, सिंजोरो में 10, टंडो आदम 9, खिपरो में 8, शहदादपुर में 6, ॼाम नवाज़ली में 2 माण्हुनि खे कोरोना वायरस जी तस्दीक थी वई है, जिन खे आइसोलेट कयो वियो है। कोरोना वायरस जे इज़ाफ़े बावजूद शहरनि पारां कोरोना खां बचाव लाइ का बि संजीदगी नज़र न पई अचे। शहरनि जी अक्सरियत बिना मास्क जे घुमी रहिया आहिनि, जॾहिं त समाजी विथी पिण किथे नज़र न पई अचे। न वरी दुकानदारनि पारां SOPs ते अमल कयो पियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।